लहरूं जिंदगी। हाँ नज़ीर, वकार किथे आ? सर वकार के हेडक्वार्टर तो कॉल आई है, वो ना निकली हुआ। दे खबर सुल्तान जी का खबर पई किथा को क्लू मिलियो? सर पूरो डिपार्टमेंट लगो पियो, खबर ही नथी पई किथे लिखी हो। अवां खे तो कुछ खबर जरूर होंदी सर, अवां सां तो काफी उनजा राब्ता रहा। हाणे वो राब्ता खत्म करे छड़िया है। लगे तो असांजे नेटवर्क में हू हुयो ही कोन। खैर तहां यूनिट जा कुछ माण्हू सिविल ड्रेस में वठी आए कुर्बान साहब जो करे सौराब खान सरेंडर तो करे केस पंहिंजी इंक्वायरी जे लाइ उतां खां शिफ्ट करणो आहे। संदस जी गिरफ्तारी जे लाइ मथां खां ऑर्डर्स अची विया आहिनि। ओके सर, पर सर इन वक्त बेहतर रहंदो तव्हां खे त माहिन जी कंडीशन भी ख़बर आ। जेकॾहिं खेस पंहिंजी गिरफ्त में न वरितोसीं न त को ॿियो ईंदो खेस सोघो करे वठंदो। केतिरियूं ई एजेंसियूं संदस लाइ घात लॻाए वेठियूं आहिनि ऐं सौराब खान जा दुश्मन बि ख़ामोश न आहिनि वेठा। वो खेस नुक़सान पहुचाईंदा। ॾिस सौराब, मां हींअर वॾे भाउ जी हैसियत सां न पर पीउ जी हैसियत सां आयो आहियां। जेका तुंहिंजी मिल्कियत आहे उहा बाबा तोखे पाण वठणी पवंदी वापसि। न दा, ईअं छो था कयो? मां त तव्हांजो ॾोहारी आहियां ऐं मुंहिंजो हाणे हिन मिल्कियत ते को बि हक़ कोन्हे। बाबा ॾिस, मूं तोखे चयो न त मां हाणे तोखे इहा पंहिंजे ईअं सम्झ त पीउ जी हैसियत में मिल्कियत वापसि पियो कयां। तूं पंहिंजो हक़ सम्झी हक़ वांगुरु वठि। 23 सालनि जी उहा कमाई जेका तुंहिंजी मिल्कियत ऐं ज़मीन मां ख़र्च कंदे जेका बची आहे उहा पंहिंजी पाण वटि रखो। हाणे त मां आजो थी वञा। प्लीज़ अदा, मूंखे पंहिंजी नज़रुनि में न खेरियो। मूंखे मारियो, मूंखे सज़ा ॾियो, जेको वणेव कयो, पर मुंहिंजी मिल्कियत मूंखे ॾेई इहो अहसान न कयो। मूंखे मां तव्हांजे एतिरे घणे प्यार जे क़ाबिल न आहियां। मां त तव्हांजी नफ़रत जे क़ाबिल आहियां। हमेशह तव्हांखे बुरो सम्झंदो रहियुसि, पर तव्हां पंहिंजी शफ़क़त जो हथ हमेशह मुंहिंजे मथे ते रखियो आहे। ॾिस बाबा, तूं मुंहिंजो बच्चो आहीं, मुंहिंजे दिलि जो हिसो आहीं। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करीं? बाय द वे, सब इमोशनल छो लॻिया पिया आहिनि? को फैमिली फिल्म पई हले छा? अदा प्लीज़ मुंहिंजी हिकिड़ी इल्तिजा क़बूल कजो। मां पंहिंजी इहा मिल्कियत सदफ़ ऐं यासिर जे नाले ते थो करणु चाहियां। मूंखे अलाह साईं कंज ॾिनो आहे। पापा, इहो तव्हां छा पिया चओ? सच थो चवां, अच सच ॻाल्हाइण ॾे। माहिन तूं मुंहिंजी धीउ न पर मुंहिंजो पुटु आहे। मूंखां पोइ त इहो सभु कुझु तोखे ई संभालणो आहे। मूंखे ख़बर आहे त मां हिकु सुठो पीउ साबित न थी सघियो आहियां। मूंखे पंहिंजे ग़लति कमनि जी सज़ा त ज़रूरु मिलणी आहे, पर तूं हिम्मत न हारजां। जमाल अव्हां खे छो थो वठणु अचे? अव्हां जी त ज़मानत थियल आहे न। परेशान न थी बाबा, सौराब खे कुझु कोन थींदो जेसिताईं ही सिर जिंदा आहे। तुंहिंजो चाचो जिंदा आहे, तोखे पंहिंजे चाचा ते एतबार आहे न। तुंहिंजो पापा अधु कलाक जे अंदरि अंदरि वापसि ईंदो बस। हेलो। हाँ मारिया, यासिर पियो ॻाल्हायां? हाँ यासिर, खैर त आहे? परेशान तो लगी? न यार, खैर कोन्हे। मूंखे इहो ॿुधाए जमाल साहब किथे आहे? मां सम्झां पई त जमाल तव्हांजे घर वञणो हो, पर छा थियो आहे? खैर त आहे न? अवां अॼो की अख़बार पढ़ी आहे? न, पर ॻाल्हि छा आहे यासिर? कुझु त ॿुधाए। हुन सतार जेल मां हिकिड़ो बयान ॾिनो आहे त हुन सौराब जे ख़िलाफ़ जेको कुझु कयो आहे उहो सभु जमाल ऐं सुल्तान जे चवण ते ई कयो आहे। ऐं मां सम्झां थो जमाल हिकु मास्टर माइंड आहे ऐं सुल्तान हिन वक़्तु उन लाइ कमु करे पियो। सभु मुखालिफ़त ख़तमु करे जमाल सिर्फ़ु पंहिंजो एम्पायर ठाहिण लाइ इहो सभु कुझु करे रहियो आहे। हुन इहो इल्ज़ाम लॻायो आहे। बकवास आहे इहा। असां वटि अहिड़ी का हक़ न्यूज़ न आहे ऐं ना ई मथां को अहिड़ो पुछाणो थियो आहे। न मारिया, उहा हिकु जर्नलिस्ट स्टोरी ब्रेक कई आहे।
जे पहिरियां बि जमाल लाइ लिखियो हुयो ऐं हिन भेरे त हुन सताज जो इंटरव्यू शाये कयो आहे ऐं पिणु कुझु सबूत बि ॾिना अथसि। ओके मां ॾिसां थी जमाल सां राब्तो कयां थी। तूं खेसि पंहिंजे घर में ॾिसी वठि जमाल खे। ठीकु आहे पर जमाल ख़ैर में हुन ॾांहुं वियो आहे। हाँ सॉरी यासिर, पर जमाल जी मजबूरी बि हुई ऐं चाचा कुर्बान जी इजाज़त हुई, सो जमाल सोराब खे अरेस्ट कराइण जे लाइ निकितो आहे। व्हाट यार, ईअं जमाल कीअं कंदो? न न, मां रोकींदुसि जमाल खे। सौराब साहब, असां सिर्फ़ु इहो था चाहियूं त का बि एजेंसी तव्हां में हथ न विझे, छो जो तव्हांजे मुखालिफ़िन पारां उहे सभई शयूं कयूं वेंदियूं ऐं तव्हां असां वटि ईअं हूंदा जीअं तव्हां पंहिंजे घर में आहियो। जमाल मूंखे तो ते भरोसो कोन्हे, पर हा मूंखे पंहिंजे भाउ ते भरोसो ज़रूरु आहे ऐं हिन जे हुकुम ते ई मां तुंहिंजे साम्हूं आयो आहियां। ॾिस जमाल, मुंहिंजे भाउ जे ख़िलाफ़ हुनजे मुखालिफ़िन जी इहा साज़िश आहे। मुंहिंजो भाउ कंहिं बि गैर कानूनी कम में इन्वॉल्व न आहे ऐं जंहिं इज़त सां तूं हिनखे हितां वठी वेंदे उन इज़त सां हिनखे हिते वापसि वठी ईंदे। हिन ते एतबार न कयो बाबा, ही ते असांजी शानो शौकत मान ई मर्तबो फुरण आयो आहे, पंहिंजे मतलब सां आयो आहे। ही एसएसपी जमाल आहे जे कानून जो हमेशा ग़लत इस्तेमाल कयो आहे। इहा कहिड़ी बकवास थी करीं? चाचे कुर्बान जी धीअ आहीं तूं, तॾहिं एतिरो ॿुधो त मां, न त हिकु गोलीअ जी बि न आहे तूं। गोली त तूं हलाई चुको आई जमाल साहब, पर बदकिस्मती सां उहा माहीन खे लॻी वई। तुंहिंजी दुश्मनी साम्हूं अचणी हुई, अची वई। सदफ पुट, बस जमाल कानून ॼाणे थो ऐं हू कहिड़ीअ तरह ॼाणे थो। सुल्तान के चाचा जे ख़िलाफ़ बि तो कयो, सत्तार खे बि पंहिंजे हिरफ्त सां इस्तेमाल कंदो रही। तूं चाचा खे मजबूर कयो हितां फरार थियण लाइ ऐं संदसि जे ख़िलाफ़ अरेस्ट वारंट बि तूं ई कढरायो, छो त तूं चाहीं पियो सॼे कारोबार जो अकेलो मालिक तूं बणिजी वञी, कानून सां रही करे कानून खे धोखो ॾियण। जमाल साहब, इहो सच साम्हूं खुली अची वियो आहे। हिन वक़्तु सभई टीवी चैनल्स ते तव्हांजे लाइ ब्रेकिंग न्यूज़ पई हले। पर सुल्तान त तुंहिंजो दुश्मन हुयो ऐं सुल्तान तोखे अगवा बि करायो हुयो, पोइ तव्हां ॿई हाणे दोस्त कीअं था थी सघो? सुल्तान पंहिंजे पाण खे पाण अगवा करायो ऐं पाण ई बाज़ियाब बि कराए छॾी, पर तूं सुल्तान खे बि डबल क्रॉस कयो आहे। सुल्तान हकीकत में संदसि दुश्मन थी बीठो आहे। न पुट सदफ, इहो बिल्कुलु ग़लति आहे। जमाल मुंहिंजे उन दोस्त जो पुटु आहे जंहिं पंहिंजे फर्ज़ जे ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान करे छॾी। उहा ई ग़लती हुई मुंहिंजे ईमानदार पीउ जी। हुनजे पुलिस में हूंदे बि हुन असांखे कॾहिं टे वेला सुठी मानी न ॾिनी। हुन असांखे हमेशह पैसनि लाइ सिखायो, नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं असांजूं मारियूं वयूं ऐं संदसि जे मारिजी वञण खां पोइ असां दर दर जूं ठोकरूं खाधियूं। तूं एतिरो किरियल ऐं बुरो इंसान आहीं, असां तुंहिंजो इहो छल सम्झी न सकियासीं। हाणे त असांखे अफ़सोस थो थिए त असां तोखे पंहिंजो घर जो भाती सम्झोसीं। इहो सभु तव्हां दौलतमंदनि जे रवैयनि मूंखां करायो आहे ऐं मूंखे तव्हां सभिनीनि अहिड़ी रविश रखण ते मजबूर कयो आहे। तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त हिकु यतीम ॿार जेको ॿ ॾींहं पंहिंजी भेण खे बिना कंहिं सहारे जे रोडनि ते रुलंदो वते, तव्हां दौलतमंदनि कॾहिं कंहिं अहिड़े मिसकीन या मोहताज जी मदद कई आहे? समूरी ज़िंदगी माण्हुनि जे अॻियां हथ टंगण वारनि जे लाइ तव्हां दौलतमंदनि छा कयो आहे? ॿुधाए सघंदव कुझु? असां कीअं ज़िंदगी गुज़ारे आया आहियूं उहो ॾिसो ऐं ॿुधो, अव्हां जा हियांव चीरजी पवंदा। मां ग़लति कयो या सही, इन खे छॾियो। तोखे असां कॾहिं घर मां कढियो या कुझु चयो? जेकॾहिं तोखे पंहिंजे पीउ जे मरण खां पोइ कुझु बि न मिलियो त तूं हिते वापसि असां वटि घर में मोटी न पियो अची सघे। पर तो मूंखे ई टारगेट छो कयो? मुंहिंजी तोसां कहिड़ी दुश्मनी? तूं ई मजबूर कयो हो मूंखे। जॾहिं नंढे हूंदे कुझु वक़्तु मां हिन घर में रहियो हुउसि, तो ई क़ुर्बान खे तानो ॾिनो हुयो न त फ़क़ीरनि खे पालण जे लाइ मुंहिंजी मिल्कियत खपाई थी वञे। यादि आहे तोखे? जमाल, तो अॼु पंहिंजे पीउ खे लॼायो आहे, उनजे नाले खे लॼायो आहे, उनजी तरबियत खे लॼायो आहे।
मां तोखे कॾहिं बि दिलि सां माफ़ न कंदुसि। पुलिस ऑफिसर जी आड़ में मां इहो सभु कारोबार करण पे घुरियो। सुल्तान मुंहिंजो माण्हू हुयो ऐं उहो सभु मुंहिंजे इशारे ते कमु कंदो रहियो, पर तो खेसि पाण सां मिलाए छॾियो ऐं हो तुंहिंजा गीत ॻाइण लॻो। पोइ मूं हुनखे तोखां धार कयो, पर हो वरी पाण शींहं थी बीठो ऐं मां वरी बि नाकाम थियुसि। दाइम खे ख़तमु कयुमि, फरज़ाना खे ख़तमु कयुमि ऐं पोइ हर हुन माण्हू खे ख़तमु कंदो वियुमि जेको मुंहिंजे साम्हूं ईंदो हुयो। पर इहो सभु कुझु मुंहिंजो ऑफिसर ॼाणे थो ऐं मूंखे इहा ख़बर न पइजी सघी। ऐं तूं अंदरि ई अंदरि मुंहिंजे ख़िलाफ़ महाज़ जोड़े मूं ते लश्कर कशी कई आहे। खबरदार। तूं मुंहिंजी भेण आहे। हिन वक़्तु मां तुंहिंजी भेण न आहियां, मां हिकु गवर्नमेंट ऑफिसर आहियां। जीअं मूंखे गवर्नमेंट चवंदी ईअं मां कंदमि। नज़ीर साहब, अरेस्ट कयो जमाल खे। हलां थो मां। ॾिसंदमि तव्हां सभिनीनि खे मां कॾहिं। कमाल करे थी माही, ये तो सोफे के चुंबड़ी बैठी आई यार, ये थोड़ी थी दुआ। तो कॾहिं का ख्वाबनि ऐं ख़्यालनि जी दुनिया में रहण लॻो है यासिर। मुंहिंजी अखियुनि में अखियूं मिलाई ॻाल्हाए। अखियूं छो पेरियो अथई? मोॾा मुंहुं कर। मूंखे ॾिस न, ॾिसी छो नथो? तूं बिल्कुलु ठीक थी वेंदी माहीन, इंशाअल्लाह। मूंखे यकीन आहे जेतिरो सिज जे निकिरजण ते हूंदो आहे ऐं चंड जे उभिरजण ते हूंदो आहे ऐं समुंड जे न खुटण ते हूंदो आहे। तूं हेॾो यकीन सां पियो चई यासिर, हाणे मूंखे बि यकीन अची वियो आहे। मुंहिंजी बि हिम्मत वधी वई आहे। माहीन, चाचा जे सभिनी मामलनि खे पाण गॾिजी हल कंदासीं, पाण गॾिजी उहा जंग विढ़ंदासीं ऐं पाण ई खटंदासीं माहीन। अच्छा, इहो जमाल लाइ मां छा पई ॿुधां? छा हू वाकई क्रिमिनल माइंड रखंदड़ आहे? साइको थी वियो आहियो? बुरो हमेशा बुरो ई रहंदो आहे, भले खेसि ख़िलाफ़ छो न पियल हुजनि। यार तूं हुन जे बारे में न सोच। पर हू त काफ़ी पॉजिटिव माइंड रखंदड़ हो, कॾहिं बि अहिड़ो जस्टर कोन ॾिनो हुई जंहिंसां लॻे त हू पापा जे ख़िलाफ़ आहे या उन जे ज़हन में अहिड़ो गंद भरियल आहे। या त वरी इहा समूरी प्लानिंग हुन जी हुई। हू हुयो, पर हर शइ में ज़ाहिर न हुयो, खेसि ज़ाहिर थियणो पियो। ज़ाहिर थियण सां ई संदसि समूरो भरम रख बणिजी उॾामजी वियो। यासिर, तोखां कुझु घुरां त ॾींदे? यार माहीन, दिल ऐं जान त तुंहिंजी आहे, बाक़ी जेको तूं हुकुम करी। पक सां ॾींदे? घुरी त ॾिस। मूंखे तुंहिंजी इहा रिंग खपे। रिंग? माहीन, कुझु ॿियो घुरी ॾिस। तूं हीअ मामूली रिंग छा कंदीअ? कोई सवाल जवाब न, मूंखे बसि इहा रिंग खपे, मां तोखे वापसि ॾींदमि पोइ। हे यार, पर हीअ रिंग तोखे घणी खुली थी वेंदी, मां तुंहिंजे लाइ ॿी ठाराए थो वठां। हीअ त वॾी आहे, कीअं पाईंदीअ? मूं हाणे चयो न, को बि सवाल जवाब, मूंखे बसि लाई ॾे। ठीकु आहे, ठीकु आहे, हीअ वटि। ईअं पियो लॻे ॼण मुंहिंजी आङुर खे कंहिं पकड़ियो आहे। केॾो न सिक्योर फील करण लॻी आहियां हिन रिंग खे पाई। जिस्म जो हिकु हिसो हमेशह गद्दार ई रहंदो आहे, छो त तमामु जल्दी विकामजी वेंदो आहे, न करोड़नि में, न ई वरी हीरनि ऐं जवाहिरनि में। बसि हिकु अहसासु जंहिंखे मोहबत चइजे थो, हुन में विकामजी वेंदो आहे ऐं अची पेरनि में पवंदो आहे। मुंहिंजी उहा दिलि तुंहिंजे पेरनि में ई आहे माहीन, हिन खे क़बूल कर। पंहिंजो हथु ॾेखार। वरी छा थियो? केतिरा न सवाल कंदो आहीं, हाणे हथु आॾो करी थो या न? सफ़ा ख़ुशि दिमाग़ आहीं। ही साईं हाज़िर आहिनि मुंहिंजा हथ, भली को शाही फरमान जारी करे कात सां कपराए छॾ। हे वटि पंहिंजी रिंग, बसि कुझु घड़ियूं पाती हुई पंहिंजे दिलि खे अहसासु ॾियण जे लाइ। बसि इहो पियो ॾिठमि त तुंहिंजी इहा पातल रिंग मूं ते केॾो न जचे थी। तुंहिंजी ज़िंदगी बि ॿिनि टहकनि जे विच में हिकु नंढड़ी मुस्कुराहट जीअं आहे। बसि ईअं ई ख़ुशि रहणु सिख माहीन। यासिर, मूंखे पंहिंजी ज़िंदगी में को ॾुख न खपे। छा तूं मुंहिंजे लाइ इहो करे सघीं थो?
छा तूं मूंखे अहिड़ो रिमोट आणे ॾेई सघीं थो जंहिंसां मां पंहिंजी ज़िंदगी खे रिवाइंड करे छॾां ऐं हिकु भेरो ॿीहर साॻे अंदाज़ में थी वञा। माहीन, यार मां तुंहिंजे बिना हिन दुनिया खे वीरान लॻंदो आहियां। सो प्लीज़ तूं मुस्कुराए। यार हिन सॼी दुनिया जा ॾुख तूं सिर्फ़ु अकेली जी मिल्कियत न आहिनि। मां पंहिंजे दिलि जी ॾार नथी ॾेखारे सघां यासिर, पर हा एतिरो ज़रूरु ॿुधाईंदसि त मां हाणे दर्दनि सां दोस्ती करे छॾी आहे। माहीन, पंहिंजा सभु दर्द मूंखे ॾेई छॾ ऐं यार मुंहिंजा सभु सुख तूं खणी वठ। तेज़ ज़बान में ॾीया वारण जी कोशिशि न कर यासिर, इहो कॾहिं बि नथो थी सघे। मां तोखे पहिरीं बि चई चुकी आहियां। मूंखे सुञाणे थो? जी सर, तव्हां SSP जमाल आहियो? जी बिल्कुलु, मां ई SSP जमाल आहियां ऐं सुभाणे मां हितां निकिरी वेंदुसि। तोखे हिकु फ़ाइदो ॾियणु चाहियां थो, छा तूं फ़ाइदो वठंदे? जी सर, हुकुम कयो, छा करिणो आहे? बसि पोइ तूं हाणे खां ई पाण खे ASI सम्झणु शुरू कर। तुंहिंजो एक्स्ट्रा प्रमोशन पको आहे। बसि मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो कमु कर, मूंखे मुंहिंजो स्मार्टफोन आणे ॾे जेको तुंहिंजे साहब मूंखां वरितो आहे। सर मां कोशिशि कयां। DSP साहब उहो फ़ोन पंहिंजी अलमारी में रखियो आहे, उहो चाबी साण खणी ईंदो आहे, पर मां कोशिशि करे उहो खोले आणे। तव्हां मूंखे ASI कंदा? हा, वाइदो कर। पंहिंजे DSP जे अचण खां अॻु में मुंहिंजो सेल फोन खणी अच, जल्दी कर। मुंहिंजे ख़िलाफ़ इहा समूरी शातिर दिमाग़ी केरु थो हलाए सघे? केरु मुंहिंजे मथां अहिड़ी नज़र रखी मूंखे ज़ाहिर कयो आहे? वकार अकेलो त नथो थी सघे, छा मारिया बि हुन सां मिलियल आहे? नज़ीर, हे सभु छा आहे? मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। तूं त मुंहिंजो माण्हू आहीं ऐं तूं मूंखे ग़लति साबित करण में लॻो पियो आहीं। पर सर मूंखे सभु कुझु सम्झ में अची वियो आहे। नज़ीर, मूंखे हितां जल्दी कढ मूंखे हितां, मां तोखे सभु कुझु सम्झाए वठंदुसि। जीअं तूं सम्झे थो उहो न ई, मां प्लान B ते कमु करे रहियो आहियां। ख़बर आहे मूंखे तुंहिंजे प्लान B जी, ऐं मिस्टर जमाल तोखे मां ई सोघो करायो आहे ऐं मूंखे ई चए पियो हितां कढाए। ऐं केॾो बेवकूफ़ आहे मिस्टर सस्पेंड SSP। तोखे हैरत थियणु घुरिजे, छो जो तूं मूंखे बि हैरत में विझी छॾियो आहे। जॾहिं सुल्तान जे हिकु प्रोजेक्ट जे लाइ कुझु क्लूज़ ॻोल्हण वारे ड्रामे में मां तुंहिंजे फ़ोन कॉल ते तुंहिंजे ॾिनल वक़्त खां अधु कलाकु अॻु उन जॻह ते आयो हुयुसि जिते तूं ऐं सुल्तान अॻे ई मौजूदु हुआ। तव्हां ॿिन्हिनि जे विच में थियल ॻाल्हि ॿोल मां लिखी ॿुधी वरिती हुई। सुल्तान, इहो सभु कुझु असां ॿिन्हिनि जे फ़ाइदे में आहे। फ़िलहाल असां हिकु हूंदे बि अलॻि जो ड्रामो कंदासीं। डाइम खे ख़तम करे चुका आहियूं। सौराब खान खे बि मजबूर करे चुका आहियूं त हू फरार थिए ऐं तूं हुनजे नाले जे पुठियां बिज़नेस खे घणो फैलाए चुको। बस हाणे को अहिड़ो एनवायरनमेंट क्रिएट कर जो सौराब खान सब कुछ पाण ते सरेंडर करे या मुल्क छॾे। जमाल साहब, सौराब पूरो शातिर ऐं चालाक इंसान आहे। हू हक़ीक़तनि ते पुॼी करे पंहिंजो फ़ाइदो खणंदो आहे। हुनखे डिट्रेक्ट करे सघिजे थो, हुनखे ॿिनि हिसनि में विराइजे पोइ फ़ाइदो वठी सघिजे थो। इहो कीअं करे सघिजे? तो वटि को प्लान आहे? पहिरें त पाण मीडिया में सख़्तु दुश्मनी ज़ाहिर कंदासीं, जंहिं सिलसिले में तुंहिंजी टीम समेत मां तोखे किडनैप कयां। जंहिंखां पोइ तव्हांजी पूरी फोर्स में मुंहिंजे ख़िलाफ़ हिकु ख़ौफ़ पैदा थी वेंदो। तोखे चढ़ाइण जे लाइ कोई ऑपरेशन कयो वेंदो ऐं मां तोखे जज़ीरे ते छॾे उतां भॼी वेंदुसि। हिन खां पहिरियों सौराब जे पूरे बिज़नेस खे टेक ओवर कीअं थो थिए? छो जो मूंखे सौराब हिकु पल जे लाइ बि हज़म न थियो। तुंहिंजी इहा दुश्मनी सौराब सां मूंखे सम्झ में न आई। ख़ैर, मां सौराब जे मैनेजर सतार खे पंहिंजे एतमाद में वठां थो। हू आहे शरीफ़ माण्हू, पर आहे तमामु ज़रूरतमंद। खेसि मां सपोर्ट कयां थो। हू लालच में अची आराम सां असांजे पासे अची वेंदो। इहो ख़्यालु रखजांइ त कॾहिं बि मुंहिंजो नालो ज़ाहिर न थिए। हिन समूरे मामले में तोखे फ्रंट ते रहणो पवंदो
एतिरे हद ताईं जो सतार जे साम्हूं बि तूं ई हूंदे। जमाल साहब तूं परेशान न थी, हू मुकम्मल एतमाद में असांजो माण्हू बणिजी वेंदो। जेकॾहिं न थी सघियो ऐं पावर मिलण खां पोइ हू फिरी वियो त खेसि कंट्रोल करण जे लाइ मां त हुजां न। इन जे करे फ्रंट ते तूं हुज ऐं बैक ते मां। ओके, सौराब जी छोकिरी माहीन ऐं यासिर असांखे ॾाढो डिस्टर्ब करे रहिया आहिनि। हुननि जी मुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी कुझु वधंदी पई वञे। मां उन्हनि खे इन ट्रैक तां हटायां थो। इहो मुंहिंजो कमु आहे, तूं पंहिंजे कम ते लॻी पओ। जमाल साहब, ईंदड़ वक़्तु असांजो आहे। तूं जेको प्लान कयो आहे उहो ज़रूरु थींदो। जमाल साहब, हाणे मां हलां थो, पर हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखिजो, तव्हांजो को ऑफिसर एक्स्ट्रा स्मार्टनेस न ॾेखारियो। राब्तो रोज़ जे बुनियाद ते साॻियो रहंदो। छा त तव्हांजी प्लानिंग हुई? तव्हां ॿिन्हिनि जी केमिस्ट्री ॾिसी मां त दंग रहिजी वियुमि। इन ॾींहं खां पोइ ॿियनि सभिनीनि खे छॾे तुंहिंजी विजिलेंस रखणु शुरू कई ऐं अलॻि सां DIG खे रिपोर्ट मोकिलींदो रहियसि। तुंहिंजी हर मूवमेंट ऐं तुंहिंजे हर अमल ते नज़र रखंदो रहियसि ऐं तुंहिंजी रिपोर्ट मथे मोकिलींदो रहियसि। एतिरे क़दुरु सुल्तान खे गिरफ़्तार करे हुनखे बचाइण वारो ड्रामो बि असांखे ॼाण में हुयो। तुंहिंजी समूरी प्लानिंग जा सबूत चीफ साहब वटि पहुची विया ऐं सोराब खे तव्हां ॿिन्ही प्लानिंग सां फसायो आहे, उहो बि पिणु खेसि मालूम थी चुको आहे। हाणे सोराब मथां सभु लॻल केस ख़तमु कया विया आहिनि ऐं तुंहिंजो जोड़ियल यूनिट टोड़ियो वियो आहे। पर सुल्तान, अव्हां खे एतिरो सवलो हथु कोन ईंदो। जीअं तूं ॿियनि सां कयो, सुल्तान बि तोसां डबल क्रॉस कयो। मिस्टर जमाल, सुल्तान तो सरेंडर कयो आहे, वो अॻिते आंदो थो वञे। जमाल साहब, हिन सिपाही खे पंहिंजे वक़्त ते प्रमोशन मिलंदो ऐं हू तो जीअं मौक़ो परस्त न आहे। ख़ैर, सुल्तान कानून खे डबल क्रॉस न करे सघियो ऐं हू मजबूर थी सरेंडर बि पाण कयईं। कुझु देरि में पाण सां गॾु हुनखे लाकअप में ॾिसंदो। ऐं हा, माहीन सां जेको कुझु थियो उन में बि तुंहिंजो ई हथु आहे ऐं उहा मुकमल मालूमात मिली चुकी आहे। जमाल साहब, तुंहिंजे प्राइवेट माण्हुनि तोते जीअं बोलियो आहे। तो मूंसां सुठो न आहे क्यों नज़ीर? तो इहो न सोचजांइ त तूं बची वेंदी। बसि मूंखे हितां निकिरण ॾे। हितां निकिरण जा ख़्वाब छॾे ॾे जमाल, ऐं उहा मां दुआ ज़रूरु कंदुसि। तूं जेको माहीन ऐं यासिर सां कयो आहे, हिन जो बदिलो ज़रूरु तोखां वक़्तु वठंदो ऐं तोखे अहसासु थिए त दगा कीअं कबी आहे। मूं यासिर खे मारणु पिया चाहियो, न के माहीन खे। पोइ इतफ़ाक़ हुयो, माहीन खे गोली लॻी। मां उन ते पशेमान ज़रूरु आहियां, पर ख़ुशि बि आहियां त सौराब ख़ान खे इहो सूर पूरी ज़िंदगी रहंदो। बसि इहा ई तुंहिंजी सज़ा आहे। जंहिंसां तूं प्यारु कयो उनखे ई पाण तकलीफ़ ॾिनई ऐं पंहिंजे लाइ तकलीफ़ खणी वरितई। तो जहिड़ो कमज़ोर माण्हू वले मिलंदो। मां पंहिंजी सबूरी मिल्कियत यासिर जे नाले ते करे छॾी आहे ऐं असांजे ख़ानदान में सिर्फ़ु यासिर ई आहे जेको मुंहिंजे हिन सॼे ठहियल कारोबार खे संभाले बि सघे थो ऐं हलाए बि सघे थो। असां सभिनीनि खे मिली हुनजी सपोर्ट करणु घुरिजे। यार सौराब, मां अहिड़ी मिल्कियत खे बाहि ॾेई साड़े छॾियां जंहिंमें सभु रिश्ता नाश्ता ख़तम थी वञनि। इहा मिल्कियत हुई जेका असां ॿिन्ही भाउरनि खे कॾहिं मिलण न ॾिनो। मां अहिड़ी मिल्कियत जो पंहिंजे औलाद में ॿिज छटणु नथो चाहियां जो पंहिंजा रिश्ता विसारे वेही रहनि। पंहिंजे लाइ हिकु अहम ख़ुशख़बरी आहे बाबा। अच्छा बाबा, जल्दी ॿुधाए, सॼी ज़िंदगी मायूसी जूं ख़बरूं ॿुधियूं आहिनि, ॿुधाए छा ॻाल्हि आहे? चाचा मथां लॻायल सभई केसिस ख़तम थी विया आहिनि। हिन वक़्तु इहो ऑर्डर CM साहब कढियो आहे। मूंखे हाणे मारिया फ़ोन करे ॿुधायो। वाह सौरभ, मुबारक हुजे। इहा त वाकई ॾाढी ख़ुशी जी ख़बर आहे। बाबा, माहीन यासिर मोटिया वापसि या न? न बाबा, डॉक्टर जो टाइम कुछ देर सां मिलियो आहे। चेकअप खां पोइ यासिर चयो त हू माही खां किथे घुमाए बि ईंदो। यासिर उहो इहो ॾाढो भलो कमु कयो आहे, छो त माहीन त बिल्कुलु घर में बंदि ऐं बेड ते पइजी वई हुई। थोरो ॿाहिरि निकिरंदी, घुमंदी फिरंदी त माइंड फ्रेश थींदो ऐं इन फ्रस्ट्रेशन मां बि निकिरंदी।
बसि ॿिन्ही जी केमिस्ट्री मिली वञे ऐं इस दवा जी रिश्ते में मिली वञनि। बसि मुंहिंजी इहा ई दुआ आहे। इंशाअल्लाह ताला अॼु न त सुभाणे ॿई हिकु ई थी वेंदा। हा दा, हुननि वीचारनि खे हिक ॿिए खे सम्झण जो मौक़ो ई किथे मिलियो आहे। जेको मौक़ो बि मिलियो अथनि त सदाई मसइलनि में मुझारनि में फाथल आहिनि। वक़्तु पखीअ जे परवाज़ जीअं वणिजे थो, ईअं थो गुज़री वञे ॼण कॾहिं हुओ ई कोन। वक़्त सां मोहबत कर, वक़्तु पेरनि में पाज़ेब जीअं पइजी रहंदो आहे। यासिर मोहबत कीअं ॻाल्हाईंदी आहे, हुनजे ॻाल्हियुनि जो रंग कहिड़ो थींदो आहे, इहो त मूं कॾहिं सम्झो ई कोन हुयो। तूं मूंखे मोहबत बाबति कुझु ॿुधाईंदे कि मोहबत छा आहे, हिन जो एहसास छा थींदो आहे, मोहबत जी मिठाण चहिराण, हिन जी का त लज़त हूंदी। जिन अखियुनि में कॾहिं नमी न आई हुजे, हाणे हुन अंदर में नमी रहिजी वई आहे। तुंहिंजी इहे किताबियूं ॻाल्हियूं मां न आहियां सम्झी सघी, खे वाज़े कर। माहीन, मां सम्झां थो त जेका मोहबत पखी जे पेरनि में, शिकारी जी कुड़की बि आहे, त कॾहिं सूफ़ी जे दिलि जो वेकिरो अङण बि आहे। मोहबत त सियारे जी रातियुनि में मींहुं वसण ऐं बंदि थियण जो नालो आहे। यासिर मूं किथे पढ़ियो हुयो त शहरनि में मोहबत खे कॉफ़ी शॉप में वञी मिलंदी आहे, समुंड जे किनारे ते कंहिंसां हथ में हथ ॾेई घुमंदे फिरंदे ॾिसबी आहे, ऐं देरि सां घर वापसि मोटण ते मामा पापा जा दड़का ॿुधी अकेले वञी कमरे में रोईंदे गुज़रंदी आहे। मोहबत जेका नमीअ में रहियल हूंदी आहे, जेका ॻाल्हियूं कंदे थकंदी ई न आहे, घोड़ा ॻारींदे दिलि ई न भरिजंदी आहे, उहा ई मोहबत हूंदी आहे। पर यासिर मुंहिंजे लाइ उहा किथे आहे, अहिड़ी मोहबत मूंखे अञा छो न आहे मिली। तुंहिंजे लाइ उहा मोहबत तुंहिंजे दिलि में ऐं मुंहिंजे दिलि में समुंड जीअं रखियलु आहे। उहा मोहबत मां पाण में सालनि खां सांभे वेठो आहियां माहीन। उहे सभु अहसास मां तोसां गॾिजी महसूसु करणु थो घुरां, बसि सिर्फ़ु तुंहिंजी हा घुरिजे। यासिर तूं हुन ॾींहुं पापा खे इहो चई इनकार कयो त तूं मूंखे अपनाइण नथो घुरी, छो त मां प्यार जे अहसास खां आरी आहियां। सच पुछी त मां पाण ई हाणे इहो महसूसु करे रही आहियां त इहा हयाती मुंहिंजे लाइ हिकु बार आहे, हिकु अहिड़ो वज़न आहे जेको मां पाण बि नथी खणी सघां। तूं मूंखां कहिड़ियूं उमीदूं पियो करी यासिर? मां तुंहिंजे हथ में हथ ॾेई हिन व्हील चेयर ते नथी हली सघां, समुंड जे किनारे लहरनि जे अचण ई वञण खे पंहिंजे पेरनि हेठां वारी खणी वेंदी, इहो महसूसु नथी करे सघां। न माहीन न, मूंखे यकीन आहे तूं इहो अहसासु तमामु जल्द महसूसु कंदीअ। समुंड जी छोली तुंहिंजे पेरनि हेठां वारी खे खणंदे उन जूं चुमियूं तूं पंहिंजे पेरनि ते महसूसु कंदीअ। अच्छा यासिर, मूंखे पंहिंजे रूम में छॾे अच। ठीकु आहे, तूं भली आराम कर। लहरूं लहरूं ज़िंदगी जेका ॾुखनि जो दरिया। ड्रामा सीरियल लहरूं लहरूं ज़िंदगीअ जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।